बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम आया मोहम्मद राशिद ब्लॉगर कोर्स में भली कार अॼु के हिन लेसन में असां इन कोर्स जो इंट्रोडक्शन कंदासीं। बुनियादी तौर ते हिन कोर्स खे 3 लेसन में विरहायो वियो आहे। सभ खां पहिरें भाङे में असां ब्लॉगर जो इंट्रोडक्शन पढ़ंदासीं ऐं इहो सिखंदासीं त ब्लॉगर छा आहे ऐं ब्लॉगर खे कीअं इस्तेमालु कजे, ब्लॉगर कहिड़े मक़सद जे लाइ ठाहियो वियो आहे। तंहिंखां पोइ डोमेन नेम आहे, असां डोमेन नेम सिलेक्ट करणु सिखंदासीं। टॉप लेवल डोमेन जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। तंहिंखां पोइ थीम सिलेक्शन आहे त असां इंटरनेट तां थीम ब्लॉग जो कीअं चूज़ कयूं। ॿिए हिसे में असां blogger.com ते पंहिंजो ब्लॉग ठाहिणु सिखंदासीं जेको बिल्कुलु फ्री में हूंदो। तंहिंखां पोइ असां कस्टम थीम पंहिंजे ब्लॉग ते अपलोड करणु सिखंदासीं। उन थीम में चेंजिस कीअं कजनि, उनजी अपीयरेंस कीअं बदिलाइजे, इहो बि सिखंदासीं। असां विजिट्स जे बारे में पढ़ंदासीं त विजिट्स छा आहे ऐं उनखे कीअं इस्तेमालु कजे। विजिट्स खे इस्तेमालु कंदे पंहिंजे ब्लॉगर खे ख़ूबसूरत कीअं बणाइजे, असां इहो बि सिखंदासीं। तंहिंखां पोइ 3 हिसे में असां ब्लॉग ते पोस्ट ठाहिणु सिखंदासीं, यानी कंटेंट अपलोड कीअं कजे। तंहिंखां पोइ पोस्ट जी असां कुझु मेजर सेटिंग्स जे हवाले सां बि सिखंदासीं। इन सां गॾोगॾु असां ब्लॉग जी एसईओ बि सिखंदासीं त जीअं ब्लॉग जी एसईओ करे असां ट्रैफिक हासिलु करे सघूं, छाकाणि ट्रैफिक खां सवाइ ब्लॉग कंहिं कम जो न आहे। कुझु ब्लॉग जूं असां इंपॉर्टेंट सेटिंग्स बि पढ़ंदासीं जेकी तव्हांखे प्रैक्टिकली करायूं वेंदियूं। तंहिंखां पोइ आख़िरी जेको हिसो आहे उहो आहे मॉनिटाइज़ेशन जो। हिन पूरे कोर्स जो जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त तव्हांखे इन क़ाबिल बणाइजे त तव्हां हीअ कोर्स करे ब्लॉगर खे इस्तेमालु करे ऑनलाइन पैसा कमाइण जे क़ाबिल थी वञे। मॉनिटाइज़ेशन जे हवाले सां असां ॿिनि शयुनि खे कयो आहे, जंहिंमें असां एडसेंस जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं इन सां गॾोगॾु असां एफिलिएट मार्केटिंग ते बि ॻाल्हाईंदासीं त तव्हां ब्लॉगर खे यूज़ कंदे एफिलिएट मार्केटिंग ज़रिए बि पैसा कमाए सघो था।